सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी की मीटिंग सदर हाकिम खान नोआणी होता के थी गुज़री, जंहिंमें सोसाइटी सेक्रेटरी ऑफिस में गैरकानूनी आयल पार्टी के उहिदेदारनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। जॾहिं नोटिस मिलण खां पोइ बि ऑफिस रिकॉर्ड गुम कयो वियो ऐं फिल्टर प्लांट ते पियल लखे रुपयनि जो मोटर चोरी करण की कोशिश कई वई। सोसाइटी के माण्हुनि खे भॼाए कढियो। तंहिंखां पोइ सरदार हाकिम खान नोआणी होता ते मीटिंग थी, जंहिंमें मुसमार थियल दुकानदारनि जे मालिकनि धाईंदे चयो त गैरकानूनी वेठल सदर की सीट ते उबैदुल्ला अब्बासी, सेक्रेटरी की सीट ते वेठल सिकंदर मेमण, चेयरमैन की सीट ते वेठल शौकत छोरो, लैंड इंस्पेक्टर जब्बार सुमरो, क्लार्क सीट ते वेठल शहबाज बिरोई, सुपरवाइज़र हनीफ चांग माण्हुनि खे तरह तरह तंग करे रहिया आहिनि, जिन असांजो जीवन जंजाल करे छॾियो आहे। असां चाहियूं था त हाणे हिकु कानूनी तरीक़े सां इलेक्शन थियणु घुरिजे, जंहिंमें सभिनी रहवासियुनि खे वोट ॾियण जो हक़ ॾिनो वञे। सरदार हाकिम खान नोआणी मैडम कमर वाहिद, मोहम्मद अली गांगुर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 99 लख रुपयनि जो इन्हनि खां हिसाब वरितो वञे त उहे काॾां विया, किथे ख़र्च थिया। ब्यूरो रिपोर्ट, अनवर अली शोरो, सिंध सोशल न्यूज़, जाम शोरो।